पीटीआई जो इहो मौक़िफ़ आहे त असांखे सिंपल मेजॉरिटी मिली आहे। हुननि जो चवण जो इहो मक़सदु आहे त असां सां जेका धांधली थी आहे, उहा धांधली न थिए त असां इन पोज़ीशन में हुआसीं जो असांखे हुकूमत ठाहियूं। ऐं कुझु सहाफ़ियुनि इस्लामाबाद जिन इहो चयो त इमरान ख़ान सां उतां जा एस्टेब्लिशमेंट जा माण्हू मिलिया, हुन सिंपल इहा ॻाल्हि कई त तव्हां साइड ते थी वञो ऐं असां सां जेको धांधली जे ज़रिए असांजूं 30-35 सीटूं तव्हां असांखां फुरायूं आहिनि, उहो वापसी करियो ऐं हुकूमत करण जो इख़्तियार असांखे ॾियो। सो ऑब्वियसली हू ईअं त कोन चाहींदा त अचे साईं ही केक में तव्हां बम्बई बेकरी जो जेको आहे उहो प्लेट में तव्हां केक रखे था ॾियूं ऐं तव्हां जेको कुझु कयो सो कयो, हाणे तव्हां मुल्क माण्हुनि जी रज़ा सां तव्हां वज़ीर आज़म हो त तव्हां अचो। जेकॾहिं इहो मसइलो हुजे हा त मुल्क हिन सूरत हाल छो पुॼे हा? सिंपल हिकिड़ो जुमिलो त बाबा तव्हां अवाम जो नुमाइंदा हो, हीउ वठो मुल्क हलायो। हुननि खे इहा त ॻाल्हि पसंदि ई कान्हे न। हू चवंदा मुल्क असांजो आहे, असांजी मर्ज़ी खां सवाइ न हलंदो। तव्हां बि जेकॾहिं हलंदो त असांजी मर्ज़ी सां हलंदो। अस्सलाम वालेकुम एवरीवन, तव्हां सभिनी खे इंडस डायलॉग ते भलीकार कजे थो। हीउ असांजो इलेक्शन जे सिलसिले में ही ॿियो लगातार सेशन रिकॉर्ड करियूं था पिया। आऊं ऐं मंसूर सिंध में कुझु डेवलपमेंट्स थियूं। पीर साहब पगारे हिकिड़ी ख़िताब कयो क़ौम सां या प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं एहतिजाज जो सॾु ॾिनई। उन जे पोयां जा कारण वॾी ॻाल्हि इहा त हुकूमत जेका फॉर्मेशन जो तरीक़ेकार आहे उन ते अञा के बि पार्टियूं पाण में रज़ामंद कोन पियूं थियनि। सो इन पूरे सिलसिले जो जाइज़ो वठण जे लाइ मंसूर कलवड़ पाण मौजूदु आहे, हुन वटि हलूं था ऐं हुन खां सूरत-हाल जे बारे में पुछूं था, ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधायूं था। जी हफ़ीज़, मामला वाकई तमामु घणा आहिनि। वॾी डेवलपमेंट इन दफ़े नज़र अचे पई जो जेके एस्टेब्लिशमेंट सां गॾु वेठल धुरियूं हूंदियूं हुयूं कंहिं ज़माने में, अॼु एस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ थी साम्हूं आयूं आहिनि। उहा ॾिसूं त उहा मुखालफ़त केसीं ताईं बरक़रार रहे थी। सो उन खां पहिरियां जो तव्हां मूंखां को सवाल कयो, मां कोशिशि कंदुसि पहिरियां मां तव्हां खां को सवाल कयां ऐं पोइ जीअं मूंखे मौक़ो मिली वञे त आउं कुझु शयूं ज़हन में आणियां ऐं पोइ उन्हनि ते ॻाल्हाइजे। सो तव्हां इहो ॿुधायो सभ खां पहिरीं त इन दफ़े कहिड़े क़िस्म जूं इलेक्शन्स थियूं आहिनि जो सभु वेठा मातम कनि? मौलाना फज़लुर रहमान वेठो मातम करे, जमायत इस्लामी तव्हां ॾिठो त उनजे सरबराह सिराजुल हक बाक़ाइदा पार्टी जी चेयरमैनशिप आहे जेका उन इस्तीफ़ा ॾेई छॾी। जहांगीर तरीन जेको पीटीआई जी वॾी माली मदद कंदो हो ऐं ईअं सम्झो त पीटीआई मथे हू खणी आया, हुनजे पैसे सबबु बि पीटीआई मथे आई ऐं पोइ जेको कुझु थियो ऐं इमरान सरकार में जहांगीर तरीन खे पासे ते कयो वियो ऐं जॾहिं पीटीआई ते हिकिड़ो वॾो ऑपरेशन थियो त जहांगीर तरीन खे हिकिड़ी इस्तेकाम पाकिस्तान पार्टी ठाहे ॾिनी वई त बाबा तव्हां हिन में सियासत कयो। पर उहा इस्तेकाम पार्टी पाण त सीटूं न खटे सघी, असां पाकिस्तान जो इस्तेकाम बि ख़तरे में पइजी वियो ऐं हुन बि सियासत तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। सो इन समूरे मामले खे कीअं था ॾिसो? कीअं गवर्नमेंट ठहंदी ऐं उहा केसीं ताईं हलंदी? ऐं जेको आवाम जी जेका हिकिड़ी क्रोध हो, जेका हिकिड़ी कावड़ हुई, जेका एस्टेब्लिशमेंट न हुई, उहा हींअर वरी असांखे सियासतदान नज़र पई अचे के नवाज़ शरीफ़ ते कावड़ियल आहिनि, के ज़रदारी ते कावड़ियल आहिनि, के वरी इमरान ख़ान ते कावड़ियल आहिनि। सो एस्टेब्लिशमेंट जेको पतो उछलायो, छा हू उन ते पूरा लहंदा या वरी हिकु दफ़ो ॿीहर जेका इहा समूरी कावड़ आहे, जेको अवामी क्रोध आहे, उहो उन्हनि कुवतुनि न वेंदो जन ही हिन क़िस्म जो कमु करे ॾेखारियो आहे? कीअं था ॾिसो? मंसूर, जेकॾहिं तूं जेका बि सूरत डेवलप थी आहे आफ्टर द पोल्स, जेकॾहिं केरु उन्हनि खे एस्टेब्लिशमेंट जो पतो चए थो ऐं इफ इट इज़ ट्रू त उहो एस्टेब्लिशमेंट जो पतो आहे, दैट मीन्स कि मुल्क जी जेका एस्टेब्लिशमेंट आहे उहो मुल्क जी भलाई में न आहे। ठीकु आहे, छाकाणि त हिकिड़ो कंटिन्यूअसली अनसर्टेनिटी आहे। जेका पोल्स खां पोइ जी सिचुएशन उहो इहा आहे त का पार्टी फेडरल हुकूमत वठण लाइ तयार ई न आहे। पीएमएल जेको विक्ट्री स्पीच त कराई वई नवाज शरीफ़ खां, पर उन्हनि जे बाद में जेके इजलास थिया हुननि जो तासुर इहो त बाबा पंजाब जो, यानी जेका उन्हनि में मेजॉरिटी राय हुई उहा इहा आहे त पंजाब में असांखे सिंपल मेजॉरिटी मिली आहे, उते हुकूमत करियूं था। जीअं 2008 में वफ़ाक में पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई ऐं सूबे में जेका आहे उहो नवाज़ लीग जी हुकूमत हुई, उन्हनि परफॉर्म कयो ऐं नतीजे में 2013 में खटे आया। त हुननि जो सेम चवनि था त असां सेम करणु चाहियूं था, पंजाब में हुकूमत करियूं था ऐं वफ़ाक खे छॾूं था, धणियुनि जे हवाले करियूं था, उहे जेके ॾियनि। ऐं उन ई तनाज़ुर में तव्हां ॾिठो त शहबाज शरीफ़ हिकिड़ी ॻाल्हि बि कई त बाबा जेकॾहिं पीटीआई जा आज़ाद जेके कैंडिडेट्स आहिनि उहे हुकूमत ठाहिणु चाहिनि था, भले ठाहिनि, को असांखे को हिन ते एतिराज़ न आहे। बिलावल भुट्टो, हूं त वज़ीर आज़म बिलावल, असांखे जेको आहे उहो कराची का कारूंजर ते नारा मिलिया ऐं हिते सिंध में जेके पीपल्स पार्टी जा हिमायत याफ़्ता माण्हू आहे, उन वॾे
प्राउडली चवंदा त नेक्स्ट प्राइम मिनिस्टर बिलावल भुट्टो आहे ऐं हुन बाक़ाइदगी सां जेके एड्स हलाया विया उन्हनि में हो त बिलावल भुट्टो जेको आहे प्राइम मिनिस्टर जो कैंडिडेट आहे बट CAC अॼु इजलास इहो कयो त प्राइम मिनिस्टर जो कैंडिडेट जेको आहे उहो बिलावल भुट्टो न थींदो ऐं बिलावल भुट्टो चयो त बाबा आउं नथो थियणु चाहियां छो त मूंखे मैंडेट न आहे मसइलो मैंडेट जो न आहे ख़बर थी तव्हांखे पीपल्स पार्टी जी थिंकिंग हुनखे जेकॾहिं 2 वोटनि ते बि वज़ीर आज़म केरु ॾे हा त हू वज़ीर आज़म पंहिंजो कराइनि हा बट द थिंग इज़ उहो जेको मेस क्रिएट थियो पियो आहे उन मेस खे घणो वक़्तु ताईं सस्टेन नथो करे सघिजे सभिनी पॉलिटिकल पार्टीज़ खे ख़बर आहे त तव्हां पंहिंजे इतिहादनि खे हलाईंदो या हुकूमत हलाईंदो ठीकु आहे न छो त फ़ैसिला जेके आहिनि उहो कंप्लीट अनसर्टेनिटी जो शिकार हूंदा कंहिंखे बि जेका आहे उहो मेजॉरिटी जा वोट्स कोन मिलिया आहिनि PTI जो इहो मौक़ुफ़ आहे त असांखे सिंपल मेजॉरिटी मिली आहे हुननि जो चवण जो इहो मक़सदु आहे त असां सां जेका धांधली थी आहे उहा धांधली न थिया त असां इन पोज़ीशन में हुआसीं जो असांखे हुकूमत ठाहियूं ऐं कुझु साफ़ आहिनि इस्लामाबाद जिन इहो चयो त इमरान ख़ान सां उतां जा एस्टेब्लिशमेंट जा माण्हू मिलिया हुन सिंपल इहा ॻाल्हि कई त तव्हां साइड ते थी वञो ऐं असां सां जेको धांधली जे ज़रिए असांजी 30-35 सीटूं तव्हां असांखां फुरायूं आहिनि उहो वापसी करियो ऐं हुकूमत करण जो अख़्तियार असांखे ॾियो सो ऑब्वियसली हू ईअं त कोन चाहींदा त अचे साईं ही केक में तव्हां बम्बई बेकरी जो जेको आहे उहो प्लेट में तव्हां केक रखे था ॾियूं ऐं तव्हां जेको कुझु कयो सो कयो हाणे तव्हां मुल्क माण्हुनि जी रज़ा सां तव्हां वज़ीर आज़म हो त तव्हां अचो जेकॾहिं इहो मसइलो हुजे हा त मुल्क हिन सूरत हाल छो पुॼिया हा ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मैंडेट हुयो न या उन खां बाद पहिरीं था अचूं मुजीब वटि त मैंडेट हुयो मुजीब खे इहो चवनि साईं ही पाकिस्तान वठो तव्हांखे मुल्क जी अक्सरियती अवाम वज़ीर आज़म कयो आहे तव्हां हलायो हाँ या उन खां पोइ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो या उन खां पोइ 97 में जेको नवाज शरीफ जो खटे अचणु या 18 में नवाज शरीफ सां रिगिंग करणु छा हुयो इहो सिंपल हिकिड़ो जुमिलो त बाबा तव्हां अवाम जो नुमाइंदा हो ही वठो मुल्क हलायो हुननि खे इहा त ॻाल्हि पसंदि ई कान्हे न हू चवंदा मुल्क असांजो आहे असांजी मर्ज़ी खां सवा न हलंदो तव्हां बि जेकॾहिं हलंदो त असांजी मर्ज़ी सां हलंदो सो इन ॻाल्हि ते जेको आहे उहो कॉन्फ्लिक्ट आहे ऐं इमरान ख़ान जी पार्टी ने पोज़ीशन में न आहे त हू अकेले सर हुकूमत ठाहे सघे नवाज़ लीग खे हू CAC पीपल्स पार्टी जो इहो फ़ैसिलो कयो त असीं नवाज़ लीग जे कैंडिडेट जेको आहे उनखे प्राइम मिनिस्टरशिप लाइ कंदासीं सपोर्ट कंदासीं हाणे मूंखे सम्झ में इहा कोन पई ॻाल्हि अचे त हिकिड़ो पार्लियामेंट्री फॉर्म ऑफ गवर्नमेंट जा कुझु उसूल हूंदा आहिनि माना कोएलिशन ईअं न आहिनि ठहींदा दादा तव्हांखे आउं प्राइम मिनिस्टर जी कैंडिडेट लाइ सपोर्ट कंदुसि पार्लियामेंट कानून साज़ इदारो आहे माना तव्हांखे मामूली हर बजट पास कराइण खां पहिरीं सभिनी खे वरी विहारणो पवंदो पाण में वरी इहे मशवरा थींदा वरी इहा सूरत हूंदी त बजट पास थींदी या न थींदी फलाणो बिल पास थींदो या न थींदो जेकॾहिं IMF का शर्त थी रखे त उन शर्त जी पूराव जे लाइ तव्हांखे कानून साज़ी करणी थी पए यानी वरे इहो अवाम इहो TV चैनल्स इहो तबसरा इहो अनसर्टेनिटी ऐं अहिड़ी अनसर्टेनिटी में मुल्क हले न आहिनि सघंदा ठीकु आहे सो कंहिंखे बस सिंपल मेजॉरिटी न मिलणु आउं सम्झां थो जेकॾहिं कंहिं इन खे प्लान कयो आहे त उहो इंतिहाई नाहिल क़िस्म जो माण्हू आहे ऐं उहो हिन मुल्क जो त एटलीस्ट दुश्मन जंहिं बि इहो प्लान कयो त कंहिं बि पार्टी खे सिंपल मेजॉरिटी न मिले ऐं नवाज़ लीग ऑब्वियसली उहो इहो पई चाहे त असां नवाज़ शरीफ खे PM जो कैंडिडेट कयो ऐं नवाज़ शरीफ बाय नेचर अहिड़ो माण्हू आहे जो हू कंहिंखे इहो न पियो करणु चाहे त भाउ मूंखे वोट ॾियो फलाणो हीअं करियो जोड़ तोड़ जो माण्हू न आहे हू चवे थो त तव्हां बसि मुंहिंजे पोयां बीहो ऐं कमु मां पाणे हलाईंदुसि सो ही जोड़ तोड़ वारी गवर्नमेंट ठहींदी ही अनसर्टेन गवर्नमेंट थींदी ही ख़बर न आहे त कीअं हलंदी ख़बर न आहे त मुल्क जा मामला कीअं थींदा कंहिं वटि को रोड मैप न आहे कंहिं वटि को प्लान न आहे कंहिंखे का ख़बर न आहे सिस्टम कंहिंसे थींदो पोइ हिन इलेक्शन खे जंहिं बि प्लान कयो उन जी प्लानिंग ते आई थिंक के वरी सोच वीचार करणु घुरिजे जेके बि GHQ इस्लामाबाद में धणी वेठा आहिनि उन्हनि खे सोचणु घुरिजे त ॾाढो ख़तरनाक प्लान ठाहियो आहे जंहिं बि ठाहियो आहे सो इहा सूरत हाल आहे मंसूर सिंध में बि इन प्लानिंग जा नतीजा तव्हां ॾिठा ऐं GDA जे सरबराह पागारे साहब चयो त इहो जंहिं बि प्लानिंग कई उन इहो चयो त सिंध सॼी जा सॼी ज़रदारी साहब जी ठीकु आहे ऐं पोइ जेकॾहिं ज़रदारी साहब खे ॾियणी हुई त पोइ असांखे ॿुधाए छॾियो आहे असीं त तव्हांखे नाराज़ नथा करे सघूं सो द क्वेश्चन इज़ व्हाट रियली हैपेंड इन सिंध वफ़ाक़ी सियासत में ठीकु आहे को हुकूमत ठाहींदो को न ठाहींदो फर्स्ट टाइम एॾी बुरी शिकस्त आई आहे GDA खे पोएं दफ़े जी जेका 2018 जी इलेक्शन हुई हुन में 2-4 उन्हनि वटि वफ़ाक़ जूं सीटूं हुयूं 2-3 उन्हनि वटि सिंध असेंबली जूं सीटूं हुयूं हिन दफ़े त कुझु ई कोन थियो
बदीन जा मिर्ज़ा उन्हनि खे हारायो वियो। सिंध जे कॉम्प्रेसन खे जेको आहे हारायो वियो। साईं ज़ैन शाह जूं त खटियल सीटूं हुयूं। जंहिं महिल 12 बजे ताईं ॾिसूं पिया त हू सूबाई असेंबली सीट ते इलाही अॻिभरो, बट जॾहिं नतीजो आयो त उहो नतीजे में उहो बि हाराए चुको। ऐं सांगड़ में जीडीए चवे थी त असांखे ज़ोरी हारायो वियो, या ॿिया काफ़ी इलाइक़ा आहिनि उते जीडीए जा स्पेशली जेके उत्तर साइड जा। सो पीर साहब चयो, सिंपली चयो त इहो जंहिं बि प्लान कयो उन ज़रदारी साहब सां मिले करे कयो, ऐं पोइ ईअं चयूं त सिंध में का अपोज़िशन न हुजे। सो थियो छा हिते सिंध में कहिड़ी गेम कई हुई, या जेको प्लानिंग कंदड़ हो उन सिंध में छा सोचे प्लानिंग कई, ऐं जेके बि अपोज़िशन पार्टीज़ हुयूं एमक्यूएम खे छॾे करे, जंहिं 15 कैंडिडेट बीहारिया ऐं 17 उन्हनि जा फतेह याब थिया। सो उन्हनि खे छॾे करे ॿियनि सां छा थियो? हा हफ़ीज़, कल्ह जेका पीर साहब जन प्रेस कॉन्फ्रेंस कई, जीडीए जा सभु अॻवान या जेके उन्हनि जा इतिहादी आहिनि सभु उते मौजूदु हुआ। पाण प्रेस कॉन्फ्रेंस ॿुधी, तफ़सीली हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस हुई, ऐं पहिरियों दफ़ो पीर साहब पागारो पाण सियासी मैदान में असांखे नज़र आयो, उन पाण उहो समूरो कुझु ॻाल्हायो, साफ़ इन जे सवालनि जा जवाब ॾिना। हिकिड़ो मोड़ अहिड़ो आयो जॾहिं उन भाजपा ते बि ॻाल्हायो, उन ते तनक़ीद कई, बंगाल जे मामले ते ॻाल्हायो, 160 सीटूं ऐं 80 वारी मामले ते बि ॻाल्हायो त तव्हां उहो कुझु कयो ऐं उन जा नतीजा तव्हांखे नज़र आया। ऐं पोइ आख़िर में हुन सफ़दर अब्बासी खे माइक ॾेई इहो चयो त बाबा हाणे मूंखां घणो न ॻाल्हायो खामखा, हाणे घणो थी वियो आहे। सो हुन त घणो कुझु ॻाल्हाइणु चाहियो पिए, पोइ उहा आर्ज़ी कावड़ आहे या छा आहे, बहरहाल मां कुझु नुक़्ता लिखिया आहिनि जिन ते अॼु पाण ॻाल्हाईंदासीं। सो थियो ईअं जो पाण अॻे दफ़े जेको सेशन कयो उन में ॻाल्हायोसीं, त जॾहिं वञूं न टुटो त उन वक़्तु साईं जीएम सैद हैदर बख़्श जतोई, रसूल बख़्श पली जो ॿिया जेके तरक़ी पसंद माण्हू हुआ, उन्हनि जी एॾी मज़बूत हिकिड़ी पोज़ीशन हुई सिंध जे अंदरि, जो हू जेको बि चाहे सघिया पे या करण थे चाहिया करे थे सघिया, छाकाणि त उन्हनि जे अॻियां का एॾी वॾी ॿी फोर्स न हुई सिंध जे अंदरि। ही मज़बूत हिकिड़ो इतिहाद हो, बलोच पश्तून सभु उन्हनि सां गॾु हुआ। पर थियो ईअं जो अचानक भुट्टे खे ई सिंध जे अंदरां भुट्टे खे ई खणी साईं जीएम सैद हैदर बख़्श जतोई वारनि ऐं रसूल बख़्श पली वारनि जे साम्हूं बीहारियो वियो, यानी हिकिड़ो रदे इनकलाबी टोलो इनकलाबनि जी भेट में साम्हूं आंदो वियो, जंहिंजे करे साईं जीएम सैद वारनि जो मौक़िफ़ हिकिड़ो कमज़ोर थियो, तंज़ीमी शिकिल कमज़ोर थी, ऐं जेके माण्हू साईं जीएम सैद सां बीठल हुआ उहे वञी भुट्टे जी कैंप में शामिल थिया। कंहिंजी मर्ज़ी सां थिया उहा सभिनी खे ॻाल्हि ख़बर आहे। उन खां पोइ छा थियो, जो जॾहिं भुट्टो एस्टेब्लिशमेंट लाइ सुठो न हुयो, अमेरिका लाइ जॾहिं उहो सुठो साबित न थियो, त पोइ सिंध जे अंदरि टोटली 2 माण्हू हुआ जेके ॿई अयूब खान खां वठी गॾु हलिया हुआ। हिकु अॻियों पीर साहब पागारो ऐं भुट्टो साहब गॾिजी हलिया पे। पर जॾहिं भुट्टो उन्हनि लाइ ख़तरो थियो त पोइ उन्हनि वटि हिकिड़ो ई ऑप्शन हो त पीर साहब पागारे खे गॾु खणी हलिजे, ऐं उहो पाण भुट्टो पीर साहब पागारो अॻियों क़बूल कंदो हो त ज़िया खे मूं ई सलाह ॾिनी त भुट्टो को एॾो वॾो मामिलो न आहे, तव्हां हुनखे फाई ॾेई ऐं गड़ी ख़ुदा बख़्श खणी अचो। ऐं उएं ई थियो, उते खणी आया ऐं 15 खां 20 माण्हू बि जनाज़े में शामिल थी कोन थी सघिया, या उहे कहिड़ा मामला हुआ उन वक़्त जा। बहरहाल उन वक़्त जी उहा ज़रूरत हुई त भुट्टे जे मुक़ाबले में जेको हिते माण्हू आहे उनखे गॾु खणी हलिजे। जीएम सैयद त उन वक़्तु एंटी स्टेट मुकमल तौर ते बणिजी चुको हो। पलीजो साहब उन वक़्तु उन शिकिल में न हो जो उहो उन मामले खे सहेड़े सघे। वरी एमआरडी तहरीक में त उहो बेनज़ीर साहिबा सां गॾु वेही रहियो, फाज़ुर राव वारा उहे सभई। जीएम सैद जो त वरी मामिलो ई उन वक़्तु ॿियो थी चुको हो, उहो अलहदगी जी उन ॻाल्हि करे छॾी। सो पीर साहब पागारे खे हू गॾु खणी हलिया ऐं क्लियर रोज़ असां 2010 ताईं ॾिठो, जॾहिं नंढड़ा हूंदा हुआसीं त रोज़ पीर साहब जेके ताज़ा तरीन आहे उनजो मर्कज़ बणियल हूंदो, ऐं जीएचक्यू जूं इस्टेब्लिशमेंट जूं ऐं शानदार ख़बरूं ॿुधाईंदो, जेके आम माण्हू दहिलजी वेंदा। ऐं जेको किंगरी हाउस आहे उहो ईअं सम्झो त समूरी जेका पाकिस्तानी मीडिया आहे उनजा साफ़ किंगरी हाउस में मौजूदु हूंदा 24 कलाक। पीर साहब जूं दिलचस्प ॻाल्हियूं माण्हुनि जो मर्कज़ हूंदियूं हुयूं। थियो ईअं दरअसल जॾहिं पीर साहब पोइ अॻे पीर साहब पागारे जॾहिं अखियूं बंदि कयूं ऐं जान मां हलिया विया, जॾहिं ही पीर साहब आयो त उन वक़्तु ईअं थियो 2010 में जॾहिं बिटो मकानी निज़ाम पीपुल्स पार्टी लागू कयो, उन वक़्तु पीर साहब पागारे हिकिड़ो वॾो जलसो कयो। तव्हांखे मालूम हूंदो हिन पीर साहब पागारे जेको वॾो जलसो कयो ऐं उनमें कुझु उन तरक़ी पसंदियूं ऐं ॿियूं बि गॾु कयूं। ऐं बिटो मकान निज़ाम हक़ीक़ी तौर ते इस्टेब्लिशमेंट जी ख़्वाहिश हुई त हैदराबाद खां वठी कश्मीर ताईं अलॻि कमु कजे, या हैदराबाद खां पोइ हिते ई ॿी के पासे रखी हैदराबाद कराची या ख़ाली कराची के उते अलॻि हिकिड़ो निज़ाम हलाइजे, हिकिड़ो सामूंडी शहर आहे उहो एमक्यूएम जे हवाले कजे, जेके हक़ीक़ी तौर ते सिंध दुश्मन माण्हू आहिनि।
ठीकु आहे, उर्दू आबादी सां तव्हांजी असांजी क़ौमी तहरीक जी सभिनी जी हमदर्दी आहे, त सिंध जो मुस्तक़िल हिसो आहिनि। पर MQM जी जेका नस्ली सियासत आहे, जीअं सिंध खे तक़सीम करण थी चाहियो, ऐं उहे उन वक़्तु मज़बूत हिकिड़ी पोज़ीशन में हुआ, रोज़ सिंधी माण्हुनि जो क़त्लेआम थींदो हुयो। सो उन वक़्तु उहो पीर साहिब जेको जलसो कयो, उहो उन हिकिड़ो कमु करे ॾेखारियो जो ॿिटु मकानी निज़ाम इन्हनि खे मजबूर थी ख़तमु करणो पियो। उन वक़्तु खां इस्टेब्लिशमेंट जेका आहे उहा पीर साहिब खे यानी पसंदि नथी करे। ऐं ॿी इहा बि ॻाल्हि आहे त जॾहिं बेनज़ीर साहिबा वारो वाक़ियो थियो 2007 में, जेको हिकिड़ो अवामी खुदरू जेको रद्द अमल हो, उहो पीपुल्स पार्टी जे तरफ़ां को तंज़ीमी रद्द अमल त हो कोन, त चऊं त बाबा उहे पीपुल्स पार्टी जा कारकुन हुआ, जन एॾी वॾी तबाही मचाई। ऐं ज़रदारी साहिब, बहरहाल ज़रदारी साहिब मौक़े ते उन मामले खे केश करायो। उन मामले खे केश कराए पोइ जेको उन इक़्तिदार वरितो, पाकिस्तान खपे, ऐं पोइ पाकिस्तान जी तारीख़ में उन्हनि 5 साल मुकमल हुकूमत कई। ऐं पोइ जेको मज़लूम क़ौमुनि जो ख़ासि तौर ते सिंध जो जेको ॾेवालो निकितो, उहो तव्हां असांजे सभिनी जे साम्हूं आहे। ऐं उन खां पोइ जे 2012 ताईं हलिया, पोइ पीपुल्स पार्टी खे 3 सूबनि मां मुकमल तौर ते ख़तमु करे उन्हनि खे सिंध ताईं महदूद कयो वियो। ऐं सिंध में बि फंक्शनल लीग अक्सर सीटूं खटींदी रहंदी हुई, थोरियूं थकियूं। ऐं मोरे जा जेके नवां जतोई जा जतोई आहिनि, ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई जा जेके फर्ज़ंद आहिनि, उहे बि सीटूं खटींदा रहनि था, मुसलसल वक़्तनि ते खटींदा रहंदा हुआ। जॾहिं मिर्ज़ा हिननि खां अलॻि थियो, बदीन में उहो बि सीटूं खटींदो रहंदो। क़ौम परस्त बहरहाल हाणे मज़बूत शिकिल में थोरो थको आया, पार्लियामेंटी सियासत में उन्हनि खे स्पेस कोन ॾिनो वियो। सो जॾहिं एस्टेब्लिशमेंट ॾिठो त हाणे पीर साहिब जेको ही आहे, इहो असांजा मुफ़ाद पूरा नथो करे सघे। हिकिड़ो ई माण्हू आहे सिंध जे अंदरि, असां ॿिनि यानी 2 जेके पार्टियूं आहिनि या जेके 2 शख़्सियतूं आहिनि, उन्हनि सां छो डीलिंग कयूं? असांखे हिकिड़ी पार्टी सां, हिकिड़े फ़र्द सां डील करणु खपे जेको सोल सुपर पावर हुजे सिंध जे अंदरि। जीअं असां वसीलनि जी, जेके हिते सिंध जे अंदरि वसीला आहिनि, जेके ज़मीनूं आहिनि, जेको सामूंडी बंदरगाह आहे, उनजी लुटमार करे सघूं। ऐं उहो माण्हू आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ज़रदारी साहिब। यानी जेको कमु भुट्टो साहिब ऐं बेनज़ीर साहिबा न करे सघिया, जेको कमु पीर साहिब पागारे न कयो, उहो आसिफ़ ज़रदारी पंहिंजी ख़ुशदिली सां करे पियो न, ज़बरदस्त अंदाज़ में। हू चवे पियो बाबा असांखे तव्हां इक़्तिदार ॾियो, असीं तव्हां सां वेठा आहियूं, तव्हां भले बंदरगाह जेका आहे उहा गॾियल अरब इमारात खे ॾेई छॾियो, सिंध जूं ज़मीनूं भले तव्हां फार्मिंग जे नाले में ॿियो टियों तव्हां खणी छॾियो, फ़ौज अची हिते हारपो करे, सिंधी माण्हू वीचारनि खे त हारपे जी बि ख़बर कोन्हे त उहे हारपो कनि। सो उन्हनि जो त अलाप हलो कंदो, बहरहाल सभु कुझु तव्हां खणो, सिर्फ़ु असांखे इक़्तिदार ॾियो, मुंहिंजे पुट खे वज़ीर आज़म कयो। सो वज़ीर आज़मशिप त कोन ॾिनी वई, पर हुननि खे सिंध जे अंदरि मुकमल तौर ते GDA खे दीवार सां लॻाए हिकिड़ी ॻाल्हि हफ़ीज़ तस्लीम करणी पवंदी पाण खे, त असांजा जेके अदीब ऐं दानिश्वर आहिनि, उहे पीपुल्स पार्टी जी B टीम आहिनि। जीअं पाण राति ॻाल्हायो त पाण में जॾहिं, त बाबा पीपुल्स पार्टी माण्हुनि जा अघु ॼाणे थी त केरु कहिड़े रेट ते विकामजंदो। यानी उन्हनि खे ख़बर आहे त बाबा ही माण्हू आहे, इहो मास्तरी ते विकिणजंदो, ही माण्हू आहे, ही लेक्चरारी ते खपंदो, ही पटेवाली जे लाइक़ु आहे, हिन खे बाबा किथे न किथे। हाणे तव्हां ॾिठो ज़बरदस्त अंदाज़ में माण्हुनि खे चीफ म्यूनिसिपल ऑफिसर जूं नौकरियूं ॾिनियूं आहिनि। मुंहिंजे शहर मां, पनियाकिल मां, अहिड़ा असांजा दोस्त चीफ म्यूनिसिपल ऑफिसर ऐं TOMO थिया आहिनि, जन खे अंग्रेज़ी त परे रही, पर उनखे सिंधी में दरख़्वास्त लिखण बि न ईंदी। ऐं पीपुल्स पार्टी उन्हनि ते वॾी महिरबानी कई आहे जो हू हाणे चीफ म्यूनिसिपल ऑफिसर ऐं टाउन ऑफिसर थींदा ऐं वॾो इंतज़ाम संभालींदा इन्हनि सॼनि मामलनि जो। मास्तरियूं एतिरियूं नौजवाननि खे ॾिनियूं वयूं जेके एंटी पीपुल्स पार्टी हुआ, उन्हनि खे मास्तरी जूं नौकरियूं ॾेई उहे वेठा ठपा लॻाइनि, बाबा जीए भुट्टो, बाबा ॿिया मामला छुटा। पर जेकॾहिं GDA उन्हनि जे एंटी पीपुल्स पार्टी सिंध जे अंदरि हिकिड़ी तंज़ीम आहे, लाज़मी तौर ते कुझु उन में मुशरफ जी बाक़ियात ज़रूरु आहे, पर उन में तरक़ी पसंद क़ौम परस्त बि वेठा आहिनि। भले असांजा तव्हांजा उन्हनि सां इख़्तिलाफ़ हुजनि, त पार्लियामानी सियासत पिया कनि। यकीनी जीअं पीर साहिब ॻाल्हि कई त एस्टेब्लिशमेंट खां सवाइ उहा ॻाल्हि नामुमकिन आहे, उन्हनि अॻे ई तइ करे छॾियो, पर उहे वेठा आहिनि उते। एंटी पीपुल्स पार्टी हिकिड़ी मूवमेंट आहे, हिकिड़ो अलायंस आहे जेको पंहिंजी हिकिड़ी शिकिल रखे थो। ऐं पीर साहिब हिकिड़ी ॻाल्हि कई त असां 25 लख वोट खया आहिनि, असां ईअं न आहियूं, असां वटि हिकिड़ो मैंडेट आहे, यानी धांधलियूं करे हाराए वियो आहे। यानी मोरे जी जतोई जेके आहिनि, मोरे जा मुर्तज़ा खान वारा, उन्हनि जूं सीटूं परमानेंट सीटूं हूंदियूं आहिनि, उहे हमेशह खटींदा रहिया आहिनि, भले उहे पीपुल्स पार्टी में हुजनि या न हुजनि। उहे कॾहिं पीपुल्स पार्टी में रहिया बि न आहिनि जॾहिं खां ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई अलॻि थियो पीपुल्स पार्टी खां। या लाड़काणे में मोज़म अब्बासी वारा GDA जे प्लेटफॉर्म तां या आज़ाद में हमेशह सीटूं खटींदा रहिया आहिनि, उन्हनि खे मुकमल तौर ते कुचलियो वियो। या पीर साईं जो नंढो भाउ सदरदीन शाह या उनजो पुटु आशीष शाह या ॿिया जेके उन्हनि जा इतिहादी आहिनि, उहे हमेशह सीटूं खटींदा रहिया आहिनि। हिन दफ़े ज़बरदस्ती धांधलियूं, इहे जेके मां जीअं ॿुधायो, कुझु मास्तर,
कुझु मुख़्तियारकार, कुझु SDM जेके पीपुल्स पार्टी जी महिरबानी सां थिया आहिनि, जेके ROs ऐं DROs आहिनि, उहे वेठा ठपा लॻाइनि ऐं ॿाहिरि वरी उहे वॾा तरक़ी पसंदि ऐं असांखे वेठा सेखारीनि त बाबा त तव्हां जेकॾहिं ॿियनि जी हिमायत कंदव, JY जी कंदव, GDA जी कंदव, कॉम्प्रस्तनि जी कंदव, त उहे ठीकु न आहिनि। पीपुल्स पार्टी खे कंहिं न कंहिं रीति जस्टिफाई कनि पिया त ही तरक़ी पसंदि आहे, यानी पीपुल्स पार्टी खे हर सूरत में, छाकाणि त उन्हनि खे कुझु न कुझु मिलियो आहे। सिंध जे अंदरि आङुरियुनि ते ॻणण जेतिरा माण्हू आहिनि जिन खे पीपुल्स पार्टी को बेनिफिट न आहे ॾिनो, उहे पीपुल्स पार्टी जे ख़िलाफ़ आहिनि, जिन में पाण बि शुमार आहियूं। पर पीपुल्स पार्टी मक़ामी वॾेरनि, जेके मक़ामी पीर आहिनि, जेके उनजा टाउट आहिनि, उन्हनि जे थ्रू उन्हनि अंदाज़ो लॻाए छॾियो आहे त हिन माण्हू जो मुल्ह छा आहे ऐं ही किथे विकिचंदो। जेकॾहिं नथो विकिजे, पहिरियों त कोशिशि कबी, ज़रदारी साहब पॉलिसी ठाहे छॾी आहे, कोशिशि कयो माण्हुनि खे ख़रीद कयो, जीअं गुल मोहम्मद जखराणी खां वठी दोदे महेरी ताईं थियो। ऐं थियो ईअं जो पहिरियों गुल मोहम्मद जखराणी जॾहिं GSN छॾे पीपुल्स पार्टी में आयो त उनखे MPA जी सीट ॾिनी वई ऐं पोइ अॻिते हली घटाईंदे घटाईंदे हाणे हू वीचारो ज़िला काउंसिल जो मेंबर आहे कश्मीर में, ऐं असांखे उमेद आहे त ईंदड़ जेके बलदियाती चूंडूं आहिनि उनमें उनखे UC जो काउंसलर कयो वेंदो। सो हुननि माण्हुनि जा अघ तय करे छॾिया आहिनि त बाबा हीअं बि थींदो, हीअं बि थींदो। जीअं पीर साहब ॻाल्हि कई त 3 महीना अॻु मूं वटि हिकिड़ो दोस्त आयो, हुन चयो त बाबा GDA ख़तमु कयो ऐं ज़रदारी साहब सां अलायंस कयो, या वरी फंक्शनल जेका तव्हांजी असुल खां पार्टी हुई, जंहिंजो इंतख़ाब निशान शायदि उनजो गुलाब हो, उन तां तव्हां इलेक्शन विढ़ो, तव्हांजूं 2-3 MPA जूं 5-8 सीटूं, 2-3 MNA जूं तव्हांखे ॾेई छॾींदासीं। बाक़ी ही जेके तव्हांजा दोस्त आहिनि इहे त क़बूल न आहिनि, GDA जे ॾाढो ज़ीरो लिखियल आहे। ऐं उन इहा वॾी शानदार ॻाल्हि कई, ऐं इहा सची ॻाल्हि हूंदी त पीर साहब वारा तारीख़ी तौर ते एस्टेब्लिशमेंट जो हिसो रहिया आहिनि ऐं उन्हनि खे अंदर जूं ॻाल्हियूं यकीनी तौर ते मालूम हूंदियूं। सो ईअं ई थियो। ऐं हुननि जॾहिं इहा ॻाल्हि कई त हुन चयो त बाबा मुंहिंजी कमिटमेंट आहे त जेके मूंसां गॾु दोस्त वेठल आहिनि उन्हनि मूं ते एतबार कयो आहे, आउं GDA ख़तमु नथो करे सघां। पाण मुरादो उहे जेकॾहिं छॾे वञनि, कुझु छॾे विया, जीअं महर ग्रुप हिकिड़े इलेक्शन में GDA सां हूंदो आहे, ॿी इलेक्शन में पीपुल्स पार्टी सां हूंदो आहे, या जीअं ठटे जा शिराज़ी आहिनि या 2-3 अहिड़ा ॿिया माण्हू आहिनि जेके फेर घेर कंदा रहंदा। पर इहो हफ़ीज़ सच आहे त पीर साहब वारा मुसलसल PP जे अगेंस्ट रहिया आहिनि सिंध जे अंदरि। पोइ मखसूस सीटूं ई हुननि खे एस्टेब्लिशमेंट जे तरफ़ां मिलंदियूं रहनि थियूं या ॿिया कहिड़ा मामला आहिनि, पर हू पीपुल्स पार्टी सां गॾु नथा वेहनि। या साईं ज़ैन शाह वारनि जो मिसाल आहे त जॾहिं खां SUP ठही आहे त उन्हनि जे अगेंस्ट आहिनि। डॉक्टर कादिर मक्सी आहे, अयाल लतीफ़ वली जो आहे, मौज़म अब्बासी वारनि जा जी जेका ॾाॾी हूंदी अशरफ अब्बासी, बेगम अशरफ अब्बासी, उन्हनि जो त हिकिड़ो तमामु वॾो घरानो आहे ऐं बेनज़ीर साहिबा सां उहे तमामु घणा वेझा हुआ। सिंध असेंबली में उन्हनि जी तमामु वॾी हिकिड़ी अक्सरियत हूंदी हुई, शायदि अशरफ अब्बासी त स्पीकर हुई हिकिड़ो दफ़ो। ऐं ही डॉक्टर सफ़दर अब्बासी त बेनज़ीर साहिबा जो एॾो वेझो हो जो ही टिकेटूं तक़सीम कंदो हो। पर अॼु हालत इहा आहे जो उहे माण्हू पंहिंजे आदर्शनि उसूलनि त जेकॾहिं पीपुल्स पार्टी खां अलॻि थी बीठा आहिनि त मौज़म अब्बासी ठीकु आहे बाबा, पीपुल्स पार्टी जेकॾहिं माण्हुनि खे ख़रीद नथी करे सघे, माण्हुनि जे अगेंस्ट में था, त तव्हां जमहूरी रवैयो त रखो न घटि में घटि। मौज़म अब्बासी ते फायरिंगूं, मुर्तज़ा जतोई उन्हनि ते केस कल्ह उन्हनि जे घरनि ते चढ़ायूं, लियाकत जतोई उनजे सोटनि ते चढ़ायूं, गोलियूं, फायरिंगूं, ऐं सभिनी माण्हुनि खे एॾो तंग करणु, या पीर साहब पागारे जी त बाक़ाइदा हाणे ॻाल्हि अची ॻिची पई आहे। यानी पोइ दफ़े ईअं थियो जो ख़ैरपुर में किंगरी में को माण्हू क़तलु थियो, उनजे पुट ते मर्डर जी FIR दाख़िल कई वई। हाणे बि ईअं ई पियो थिए त बाबा उन्हनि जे घर जे भातियुनि ते FIR जेका तारीख़ में कॾहिं कोन थी आहे। इन करे पीर साहब मजबूर थी न चाहींदे बि कल्ह इहा प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं उनमें चयो, ऐं उन बाजवा जी बि सिधी ॻाल्हि कई जॾहिं उन वेंदे वेंदे इहो चयो त बाबा जेको बंगाल जो सानियो थियो उन जा जेके ज़िम्मेवार आहिनि उहे सियासी अॻवान हुआ, सियासी क़यादतूं। पर पीर साहब कल्ह हिकिड़ी जुरत कई ऐं जेको न आसिफ ज़रदारी उनजो जवाबु ॾिनो न बिलावल ॾिनो। हालांकि बाजवा साहब त उहा तोहमत भुटे ते मड़े वियो, पर हिननि में इहा जुरत न हुई जो ही जवाबु ॾियनि। पीर साहब कल्ह खणी कावड़ में ई उहो चयो त बाबा उन जा ज़िम्मेवार तव्हां आहियो, एस्टेब्लिशमेंट आहे, अस्करी क़यादतूं आहिनि। छाकाणि उन वक़्तु सदर केरु हुयो, उन्हनि इहो सवालिया अंदाज़ में इहो जुमिलो छॾियो त बाबा उन वक़्तु सदर केरु हुयो। ऐं उन पीर साहब इहो बि चयो त बाबा 160 सीटूं खटी ईंदड़ जेको मुजीब हो, तव्हां उनखे इक़्तिदार न ॾिनो, 81-82 वारे भुटे खे इक़्तिदार ॾिनो, ऐं पोइ नतीजो तव्हां ॾिठो त नतीजो कहिड़ो निकितो, बंगाल अलहदा थी वियो। ऐं उनखां पोइ जेके बि नतीजा हिन वक़्तु ताईं भोगियूं पिया उहे तव्हांजे साम्हूं आहिनि। हुन इमरान खे बि एप्रिशिएट कयो त बाबा नौजवाननि खे मां जस थो ॾियां जो उहे इन तादाद में ॿाहिरि निकिता, हुननि पंहिंजो वोट कास्ट कयो ऐं इमरान खे खटायो, यानी जेको उनजो एंटी एस्टेब्लिशमेंट जेको नैरेटिव आहे उनजी इहा वॾी कामयाबी आहे।
सो हफ़ीज़, मुंहिंजी नज़र में, तव्हांजी नज़र में, जेके तरक़ी पसंद माण्हू आहिनि, उन्हनि जी नज़र में त इहा हिकिड़ी वॾी कामयाबी आहे तरक़ी पसंद माण्हुनि जी, त इहो माण्हू सम्झी चुका आहिनि त धांधली केरु पियो करे, यानी आसिफ़ ज़रदारी खे आणण वारा हक़ीक़ी तौर ते आहिनि केरु। क्लियर पीर साहब चयो, जीअं तव्हां ॻाल्हि करे आहियो, त बाबा जेकॾहिं तव्हां तइ करे छॾियो आहे त पीपुल्स पार्टी सिंध में गवर्न कंदी, उहा ई सिस्टम हलाईंदी, त 2 सीटूं जेके अव्हां ख़ैरात में ॾिनियूं उहे आउं कोन रखंदुसि। ईअं न थिए जो तव्हां मूं ते काविड़जी पओ ऐं मूंखे बाबा चयो त मूंखे तव्हां सां हलणो आहे। ख़ैर, पीर साहब खे हाणे इहा बाबा वारी ॻाल्हि विसारणु घुरिजे हा, छाकाणि त अॼु जूं हालतूं ॿियूं आहिनि। 2018 में जॾहिं इमरान ख़ान खटे आयो, उन वक़्तु हफ़ीज़ उहो अवामी मैंडेट ते कोन खटे आयो इमरान ख़ान, पर जॾहिं हुनखे आंदो वियो नवाज़ शरीफ़ जे अगेंस्ट में, हुनखे आंदो वियो, उन्हनि सम्झो त हीअ असां सां वफ़ादार रहंदो, ऐं नवाज़ शरीफ़ जेका पंजाबी ब्यूरोक्रेसी आहे ऐं जेको अस्करी क़यादतुनि जो टकरा आहे माफ़ कजो, उहो मेंटेन थी वेंदो ऐं असीं सभु कुझु हूंदासीं जेके अस्करी क़यादतूं आहियूं। पर इमरान जीअं त एस्टेब्लिशमेंट जे अंदरि हिकिड़ी लॉबी हुई हुनजी, जॾहिं हुनखे हटाइण जूं तयारियूं कयूं पियूं वयूं त इमरान ताईं उहा ख़बर पहुती ऐं उन एंटी एस्टेब्लिशमेंट जेको रवैयो हुयो, जेको मौक़ुफ़ हुन रखियो, ऐं हक़ीक़ी तौर ते उहो इमरान जो मौक़ुफ़ न हो, उहो पाकिस्तानी अवाम जो उनजे जज़्बनि जो इज़हार हो, जंहिंखे इमरान दुरुस्त वक़्त ते अप्लाई कयो ऐं अवामी क़ुवत हुन पाण ॾांहुं मुंतक़िल कई, पाण ॾांहुं माण्हुनि जे जज़्बनि खे माइल कयो ऐं दुरुस्त वक़्त ते अहिड़ो हुन धकु हयो जो समूरे पाकिस्तान जी जेका 75 सालनि खां हिकिड़ी कावड़ हुई, उन्हनि क़ुवतुनि जे ख़िलाफ़ उहा ज़ाहिर थी पई। ऐं 9 मई जा जेके वॾा वाक़िया थिया, कराया विया या कीअं बि थिया, पर माण्हुनि जो हिकिड़ो वॾो रद्द अमल हुयो जंहिंखे नज़रअंदाज़ नथो करे सघे। सो पीर साहब ईअं ई कयो त सिंध जे अंदरि कॾहिं अहिड़ी ॻाल्हि थी कोन्हे। ही जॾहिं क़ौमप्रस्तनि हारायो, असांजा जेके पार्लियामानी क़ौमप्रस्त आहिनि, उन्हनि त इन क़िस्म जी ॻाल्हि बि न कई, न साईं ज़ेनशा कई त असांखे एस्टेब्लिशमेंट हारायो आहे, न कादर मक्सी कई, न अयाज़ लतीफ़ कई, चुप कयो, माठ कयो, वेठा हुआ। पर वरी बि पीर साईं खे शाबाश आहे, भले उहो एस्टेब्लिशमेंट जो तारीख़ी तौर हिसो हुजनि, एस्टेब्लिशमेंट जो हिसो त इमरान बि हो, पर अॼु उहो एस्टेब्लिशमेंट जो वॾे में वॾो मुखालिफ़ आहे। त ईअं पीर साहब ताहयात जेकॾहिं तव्हां माण्हुनि खे दीवार सां लॻाईंदा त उहे रद्द अमल ॾींदा, अमल जो हिकिड़ो सख़्तु रद्द अमल थींदो जेकॾहिं तव्हां माण्हुनि खे रेस्पेक्ट न ॾींदा, उन्हनि जो जेको शेयर आहे, हिकिड़ो पाण शेयर था चऊं, छाकाणि त इहे जेके क़ुवतूं आहिनि उहे हिकिड़ो प्रेशर ग्रुप आहिनि। सिंध जे इनकलाब में को इन्हनि जो वॾो रोल न आहे, न ई कॾहिं थी सघे थो। हालतूं किथे बीहंदियूं इहा उन ते अंदाज़ो नथो लॻाए सघे, पर असांजा दोस्त वरी तकड़े इनकलाब जूं जेके ख़्वाहिशूं रखंदा आहिनि त कंहिं बि एस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ का ॻाल्हि कई त बाबा बसि सिंध में जो इनकलाब आयो, ईअं कोन थींदो। बहरहाल इहा साईं GM सैद जी असां तरक़ी पसंद सभिनी जी इहा वॾी कामयाबी आहे जो पीर साहब जहिड़े माण्हू बि इहो चयो त बाबा उहे ई धुरियूं आहिनि, उहे पियूं नतीजा तब्दील कनि ऐं असां उन्हनि सां फिटाए नथा सघूं, इन करे असां ही सीटूं बि छॾे ऐं हिकिड़ी तहरीक हलाईंदासीं। बाक़ी हफ़ीज़ हाणे ॾिसणो इहो आहे त उहा तहरीक कहिड़ी शिकिल में हूंदी, कीअं हूंदी, कहिड़े नमूने हूंदी। 16 फेबरवरी वारो जेको वॾो हैदराबाद में धाणो आहे, उन मां ई ख़बर पवंदी। ॿियो आख़िरी ॻाल्हि, डॉक्टर सफ़दर अब्बासी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई मीडिया जे हवाले सां। सफ़ीज़ जेका मीडिया आहे न, हुन चयो त बाबा तव्हांखे पीपुल्स पार्टी वॾा वॾा इश्तिहार पई ॾे, इन करे तव्हां समूरो कमु पीपुल्स पार्टी जा उन्हनि जो कमु कयो विया, ऐं सच पच बि इहो आहे। टियों ॾींहुं मूं हिकिड़ो इंटरव्यू पियो ॿुधो व्लादिमीर पुतिन जो, त अचानक थियो ईअं जो 5 सालनि खां पोइ हिकिड़ो अमेरिकी सहाफ़ी वञी मास्को पहुतो, ऐं फॉक्स न्यूज़ जो उहो अॻ में सहाफ़ी हो, टकर कार्लसन उहो जॾहिं हाणे आज़ाद हैसियत में कमु पियो करे, उहो जॾहिं वञी मास्को पहुतो ऐं यूक्रेन जंग ऐं ॿियनि मामलनि ते प्यूटन सां हाल अहिवाल कया, हुन खां पुछियो वियो प्यूटन खां त बाबा नॉर्थ स्ट्रीम कंहिं उॾाई लाइन। सो हू खिलियो ऐं हुन चयो त बाल्टिक रियासतुनि ऐं समुंड खां हेठि वञी इहो कमु केरु थो करे सघे, त हू खिलियो, सहाफ़ी बि खिलियो, हुन पुछियो त केरु आहे, चईं त इहो शानदार कमु जेको आहे यकीनन तव्हां ई सर अंजाम ॾेई सघो था, अमेरिका ई ॾेई सघे थो। त हुन पुछियो त सहाफ़ी टकर कार्लसन प्यूटन खां त यार इहा ॻाल्हि त ठीकु आहे, पर CIA या ॿियो जेको बि आहे तव्हां वटि को सबूत आहे? चईंदा आऊं जेकॾहिं सबूत ॾींदुसि त वरी प्रोपगंडा जा टूल तव्हां वटि आहिनि, मीडिया तव्हां वटि आहे, इन करे तव्हां वरी इहो फिल्म मुंहिंजी गिची में विझंदो, इन करे बाबा असां हथ पटिया, असां ॻाल्हि ई छॾी। बहरहाल इहो शानदार कमु सर अंजाम तव्हां ॾिनो आहे। सो पीर साहब ऐं डॉक्टर सफ़दर अब्बासी उन्हनि इहा ॻाल्हि कई। वाकई हफ़ीज़ तव्हां जॾहिं टेलीविज़न ॾिसंदा हूंदो, असां बि ॾिसूं था त KTN जेका चवे पई त बाबा असां वॾो हिकिड़ो भौचाल आंदो आहे सिंध जी शौर में,
उहे ॾींहुं राति वेठा पीपुल्स पार्टी उनजे वॾेरनि जा, उनजे पीरनि जा, MPs जा, काउंसलरनि जा, चेयरमैन जा वेठा ॾींहुं राति इश्तिहार हलाइनि, बाबा शहज़ादी बेनज़ीर जो प्यारो उनखे तव्हां वोट ॾेई कामयाबु कयो। अड़े बाबा वोट त ठीकु आहे, उहे पाण कनि प्रोपगंडा, तव्हां कहिड़े हवाले सां वेठा, मीडिया वेठी ॿुधाए माण्हुनि खे वेठो, उन्हनि खे वेठा तव्हां बेवकूफ़ कयो ऐं इश्तिहार पिया हलाइनि त बाबा ॿोॾि आई, माण्हुनि जा घर रहिया, मायुनि वीचारनि खे, ॻोठाणनि मायुनि खे हज़ार हज़ार रुपया ॾेई 500 ॾेई उन्हनि जे अॻियां माइक झले उन्हनि खे चवराइनि पिया, बाबा तव्हां चओ त ही बिलावल साहब वॾी असां ते महिरबानी कई, असांखे घर ठाराए ॾिनो, असांखे राशन ॾिनो। सो इन क़िस्म जी इहा मीडिया जो जेको किरदारु आहे न, इंतिहाई गलीज़। हिकु त अदीब दानिश्वर 90% सभु न, जेके 90% आहिनि उहे पीपुल्स पार्टी जी बी टीम आहिनि। हिकु त पीर साहब वटि थिंक टैंक कोन्हे ऐं असांजा जेके क़ौमपरस्त हज़रात जेके उते वेठा आहिनि, जेके पार्लियामानी सियासत में यकीन रखंदा, कल्ह उन्हनि बि कंहिं अंदाज़ जी बिड़क ॿाहिरि न कढी। हालांकि ही वक़्तु आहे त जॾहिं मथे बि इलेक्शन जा जेके नतीजा आहिनि उहे केरु क़बूल न पियो करे, आलमी दुनिया जो बि प्रेशर आहे, सिंध जे अंदरि बि हिकिड़ी अहिड़ी तहरीक हलणु खपे। सो हफ़ीज़ साईं ज़ैन शाह सकरन में हमेशह उहो वॾा वोट खणंदो रहियो आहे। 40-50 हज़ार वोट का मामूली ॻाल्हि कोन्हे। या जूणे जो जेको GDA में वेठो आहे, जंहिंजी न आयली हुई तायात, हाणे जॾहिं हुनजी जान छुटी, शाहनवाज़ जूणे जो पुटु, मूंखे नालो ज़हन ते नथो अचे, बहरहाल उन त 1,20,30,000 वोट कया आहिनि, GDA वारनि तमामु वॾा वोट कया आहिनि। साईं ज़ैन शाह त हमेशह खटींदो रहंदो आहे, पर एस्टेब्लिशमेंट उनखे क़बूल नथी करे। या साईं ज़ैन शाह जीअं भंडनि जे मामले ते, ॿिया जेके मामला थींदा आहिनि, अगवाकारी जा जेके मसइला थींदा आहिनि, या हाणे जेको माड़ी जलबाणी में थियो, जलबाणियुनि सां उते बि साईं ज़ैन शाह जीअं सकरन बाईपास बंदि करे वेही रहियो, जे साईं ज़ैन शाह एट अ टाइम ईअं ई करे हा पीसफुली, पंहिंजा जेके वोटर्स हुआ, जेके पंहिंजा कारकुन हुआ, उहे जेकॾहिं वठी रोड ते वेही रहिया, जेकॾहिं पीर साहब वारा ईअं रोडनि ते निकिरी अची फीथा जाम करे छॾनि हा, हिकिड़ी हड़ताल सिंध में थी वञे हा, नतीजनि खे रद्द कनि हा, ऐं एंटी एस्टेब्लिशमेंट जेको नैरेटिव आहे जीअं इमरान रखियो ई रखनि हा, त यकीनी तौर ते हिननि जे नतीजनि खे कंहिं न कंहिं रीति क़बूल कयो वञे हा। हाणे तव्हां हाफ़िज़ मुंहिंजे तालके में आऊं तव्हांखे ॿुधायां, पने आकिल में हिते धारे जा बिरादरान PP जा आहिनि, 15 सालनि खां हाणे चोथों दफ़ो उहे खटे विया ख़ुदा जे फज़ल सां, पोइ अलाए कंहिंजो फज़ल हूंदो लाज़मी। ॿिए पासे JUI आहे, उन्हनि जो मुबीन ख़ान बुल्लो, उहो अॻु में PTI में उहो 10 सालनि खां JUI जे तरफ़ां मुक़ाबिलो कंदो रहे थो। हिन दफ़े उहो 7-8 हज़ार जी लीड तां खटियल हो पीपुल्स पार्टी खां, पर उनखे अचानक हारायो वियो। फॉर्म 45 में हू खटियल आहे, पर उनखे हारायो वियो। ऐं जॾहिं हुन रिकाउंटिंग जी एप्लीकेशन ॾिनी त ROs DROs उहे बि क़बूल नथा कनि। इन लेवल जी माण्हुनि सां धांधली, माण्हुनि जा आइनी हक़ खसिया विया आहिनि। सो तव्हांजे लफ़्ज़नि में त जंहिं बि पॉलिसी ठाही आहे उहा ख़ुदि उन्हनि जी ॻिची में आहे। यानी इमरान खे त तव्हां थधो करे सघो था, पर सिंध जे अंदरि पीर साहब पगारो जेको एस्टेब्लिशमेंट जो हिकिड़ो अहम हिसो हो, अहम रुकन हो, उहो वरी हाणे तव्हांजे ख़िलाफ़ पियो थिए। बाक़ी इहो समूरो तहरीक में नज़र ईंदो त उहा तहरीक केॾांहुं पई वञे। ऐं बाक़ी जेका सियासी उथल पुथल आहे, असां तरक़ी पसंद माण्हुनि खे, क़ौम परस्तुरनि खे उनजो फ़ाइदो वठणु खपे। कोशिशि कजे त इन्हनि समूरनि मामलनि खे आलमी दुनिया वटि निर्वार कजे त बाबा ही कहिड़ियूं इलेक्शन्स आहिनि जंहिंमें अॻु में अमेरिकन कांग्रेस में बहस पियो हले, यूरोपीय यूनियन में बहस पियो हले, त पाकिस्तान जे नतीजनि खे क़बूल न कयो वञे जेसीं ताईं उनजी का शफ़ाफ़ जांच नथी थिए। सो असां इहो पिया चाहियूं त हर को पंहिंजो सुठो किरदारु अदा करे। क़ौम परस्त बि पीर साहब सां जेकॾहिं उहे इताद आहिनि, पीर साहब सां इहा ॻाल्हि रखनि था, बाबा ईअं मथां ड्यू शेयर वठी ऐं तव्हां वेही रहो, पोइ असां पिया कुटिजूं। इन करे मंसूर तव्हांजी ॻाल्हि खे कटंदे हिकिड़ो मिंट, मंसूर तव्हांजी ॻाल्हि खे कटंदे तव्हांखे छा थो लॻे, पीर साहब पगारो या हुनजी जमायत इहो अफोर्ड करे सघे थी त हू घणो वक़्तु जेको आहे उहो एंटी एस्टेब्लिशमेंट नैरेटिव आहे, या जेको नैरेटिव तव्हांखे नज़र आयो सोशल मीडिया ते, त ॾिसो असां वटि सभु पीपला लॻा पिया आहिनि, त हुनजी जेका हिकिड़ी संजीदा ॻाल्हि हुई उनखे मज़ाक ठाहे पेश कयो वियो आहे, हालांकि रियली संजीदा ॻाल्हि हुई। जी त तव्हां ॻाल्हि कई नैरेटिव जी जंग आहे, त उनजे करे नैरेटिव जी जंग असांजा जेके अदीब टोला चंद शऊर याफ़्ता रखंदड़ नौजवान जेके आहिनि उहे न चाहींदे बि पोस्ट हुकूमती दौर पीपल्स पार्टी उनजे नैरेटिव में वेही वेंदा। सो पीर साहब पगारे जी ॻाल्हि खे सम्झाइण जी ज़रूरत, उन कहिड़ी ग़लति ॻाल्हि कई, उन इहो कयो त बाबा जेकॾहिं तव्हांखे सभु कुझु पीपल्स पार्टी खे ॾियणो हो त पोइ असांखे ॿुधाए छॾियो आहे, छो असां हेॾी पंहिंजी एनर्जी ज़ाया कई। मुंहिंजो सुवाल इहो आहे तव्हां खां त छा पीर साहब पगारो, जमायत, हुनजा मुरीद घणो वक़्तु हुकूमत खां ॿाहिरि रहण, घणो वक़्तु एस्टेब्लिशमेंट खां अहिड़े क़िस्म जो नैरेटिव रखणु अफोर्ड करे सघनि था, उन्हनि जे मुफ़ाद में आहे इहो? हफ़ीज़
मामलो इहो ई आहे त पीर साहब खे हू सीटूं ॾियण लाइ तयारु आहिनि। जीअं हुन पीर साहब ॻाल्हि कई त हू चवनि था बाबा तव्हां GDA ख़तमु करे जेके तव्हां कॉम्परस ऐं ॿिया जेके माण्हू गॾु वेहारिया आहिनि उन्हनि खे तव्हां कढी करे पंहिंजी फंक्शनल जेका आहे उनखे साॻियो बहाल कयो त तव्हांखे सीटूं पयूं जेको तव्हांजो ड्यू शेयर आहे उहो तव्हांखे मिली वेंदो। पर इहा ॻाल्हि आहे त हू उन चयो त आउं कमिटमेंट करे वेठो आहियां दोस्तनि सां, ऐं सच पच में अहिड़ी का ॻाल्हि हूंदी लाज़मी तौर ते तॾहिं हू कल्ह बि गॾियल तौरु वेठा, न त हू पीर साहब सम्झे थो त जेके मूंसां गॾु कॉम्प्रस्त वेठा आहिनि भले हू पार्लियामानी सियासत करनि पर उन्हनि जो ॿार ॻरो आहे, उन ॿार खे संभालणु कंहिं क़दुरु ॾुखियो आहे, इन करे एस्टेब्लिशमेंट उनखे लाइक नथी करे। सो पीर साहब खे हू सीटूं ॾियण लाइ तयारु आहिनि। ऐं पीर साहब एंटी एस्टेब्लिशमेंट जेको उनजो नैरेटिव आहे जेको कल्ह साम्हूं आयो, माना हुन चयो त बाबा हीउ जेको कुझु थियो आहे इहे ई धुरियूं आहिनि, हुन 70 खां वठी उन मामले खे खयूं अची हिते पहुचायो त सॼो कुझु तव्हांजी महिरबानी सां, ऐं हुन एतिरे ताईं चयो त हीअ जेका इलेक्शन्स जेके हीअ थियूं आहिनि इहे एंटी स्टेट आहिनि। तव्हां हिकिड़ी धुर खे त ख़ुशि करे सघो था पर जेके ॿियूं धुरियूं आहिनि उहे मुल्क जे ख़िलाफ़ वेंदियूं। ऐं जेकॾहिं तव्हां खटियल माण्हुनि खे हाराईंदो जीअं तव्हां मुजीब सां कयो, जेके असांजूं हक़ीक़ी सीटूं आहिनि, जेकॾहिं तव्हां उन्हनि ते असांखे शिकस्त ॾींदव ऐं उल्टो अञा पीपुल्स पार्टी सिंध में गवर्नमेंट ई न आहे ठही त तव्हां ऑपरेशन शुरू करे छॾिया आहिनि मोज़म अब्बासी जे ख़िलाफ़, जतोइन जे ख़िलाफ़, लियाकत जतोई जे ख़िलाफ़ ऐं पीर साहब वारनि जे ख़िलाफ़, त पोइ अॻिते हली तव्हां छा इहा गवर्नमेंट आख़िर हलंदी कीअं? सो मसइलो पीर साहब जो न आहे, मसइलो आहे त जेके पीर साहब सां गॾु वेठा आहिनि उहे छा एस्टेब्लिशमेंट जे जेका ख़िलाफ़ थी सघे, जेकॾहिं मां पक त नथो ॾियां न ई ॾेई सघे थी, उहो GDA उन जा जेके अॻवान आहिनि उहे ई तय कंदा, त अहिड़ी जेकॾहिं का तहरीक मूवमेंट का शुरू थिए थी एंटी एस्टेब्लिशमेंट, त छा उनमें असांजा जेके कॉम्परस्त आहिनि पार्लियामानी कॉम्परस्त ऐं ॿिया जेके अॻवान आहिनि मोज़म अब्बासी जहिड़ा जतोई आहिनि, लियाकत जतोई आहे, ॿिया आहिनि, छा उहे उहो ॿार बर्दाश्त करे सघंदा, या ॿिनि टिनि सीटुनि जो जहिड़ो आहे ऐं सभिनी खे जेकॾहिं रिकाउंटिंग में या ॿिया को हेॾां होॾां मामिलो करे जेकॾहिं हिकु अधु सीट ॾिनी थी वञे त उहे माठ करे वेही रहंदा। सो इन लाइ क़तई तौरु मां का राय नथो ॾेई सघां त छा थींदो, हू पाण तय कंदा मामिलो केॾांहुं वेंदो, पर असुल GDA जे अंदरि वेठल क़यादतुनि ते आहे। बाक़ी पागारे साहब खे त उहे शेयर ॾियण लाइ तयारु आहिनि। जी ठीक है मंसूर, हिन ते हिकिड़ो क्वेश्चन ठहे थो, वेरी स्पेसिफिकली हिन जो जवाबु ॾिजां। पीर साहब पागारे खे GDA में छा मिलियो आहे जो हू इन खे ख़तमु करण जे लाइ तयारु न आहे? मुंहिंजे ख़्याल में खणी हुनखे कुझु बि न मिले, पर पीपुल्स पार्टी जे ख़िलाफ़ सिंध जे अंदरि हिकिड़ो महाज़ आहे GDA, जंहिंखां इनकार नथो करे सघिजे। बाक़ी GDA उहो पंहिंजो को ख़ातिर ख़्वाह रोल प्ले न आहे करे सघी, उन ते नज़रसानी जी ज़रूरत आहे। मिसाल पीर साहब वारा जेकॾहिं हक़ीक़ी तौर ते हफ़ीज़ पीपुल्स पार्टी जे ख़िलाफ़ को NTPP को हिकिड़ी मूवमेंट ठाहिणु चाहिनि था, या को हिकिड़ो वॾो नैरेटिव ठाहिणु चाहिनि था, या आवाम खे पाण लाइ माइल करणु चाहिनि था, भले ठीकु आहे सीटूं न ई सही, हिकिड़ो तहरुक पैदा करणु चाहिनि था, छाकाणि हिन दफ़े टोटल 40% वोट सिंध में कास्ट थिया आहिनि, 42%, जंहिंमां ईअं सम्झो त 25% PP खे मिलिया आहिनि, या 30%, ॿिया 12%, 15% उन जा जेके अगेंस्ट में आहिनि, JUI आहे या GDA आहे या MQM आहे, उन्हनि खे बि मिलिया आहिनि, ऐं MQM एॾियूं सीटूं खयूं आहिनि उन्हनि जा एतिरा उम्मीदवार बि कोन हुआ। सो मामिलो इहो आहे त जेकॾहिं पीर साहब हाणे हफ़ीज़ जेको दौरु आहे न, जेकॾहिं पीर साहब पंहिंजी पीर परस्ती छॾे करे, जेकॾहिं उन जा जेके बि दोस्त आहिनि जेके पीर आहिनि, कुझु के ॿियनि हुननि सां तालुक़ु रखनि था, जेकॾहिं उहे छॾे करे हिकिड़ा निज पिज सियासी माण्हू थी करे साम्हूं अचनि ऐं NTPP यानी एंटी एस्टेब्लिशमेंट, छाकाणि त पीपुल्स पार्टी उन्हनि जी हिते पीपुल्स पार्टी हिकिड़े मोहरे तौर ते कमु करे थी, जेकॾहिं हू हक़ीक़ी तौर ते को नैरेटिव जोड़णु चाहिनि था एस्टेब्लिशमेंट खे, बि जीअं इमरान प्रेशर में रखियो आहे सदाईं 2000 ईअं सम्झो त 22 खां पोइ मुकमल तौर ते 21-22 खां पोइ, ईअं जेकॾहिं ई करणु चाहिंदा त पीर साहब खे इन मां निकिरी करे पीरी मुरीदी मां ख़ाली उन ते न भाड़णो पवंदो, सियासी हिकिड़ी मूवमेंट, सियासी मोबिलाइज़ेशन हुजे, माण्हुनि में लही वञिजे, ऐं ॻोठनि में शहरनि में सिर्फ़ु सांघर ताईं, सकरन ताईं, काज़ी अमन ताईं, कड़ियो घंवर ताईं, बदीन ताईं, या मोरे ताईं, या लाड़काणे ताईं, जाथे जाथे हुनजा सिर्फ़ु मोज़म अब्बासी जहिड़ा या ॿिया जतोई या मिर्ज़ा ग्रुप, जेकॾहिं या साईं ज़ैन शाह वारा, जिते जिते उहे आहिनि, सिर्फ़ु उते जेकॾहिं मूवमेंट हूंदी त पोइ तव्हां NTPP जेको नैरेटिव आहे या का मूवमेंट आहे या जेको तहरुक आहे उहो पैदा नथा करे सघो। सॼी सिंध में तव्हां लही वञो, माण्हुनि ताईं लही वञो, ऐं तव्हां जेको इलेक्शन में 5 साल गुम थी ओचितो इलेक्शन में ज़ाहिर थी जेको तव्हां ख़र्चु कयो था, अरबें रुपया जेको ख़र्चु थिए थो, जेकॾहिं तव्हां उहे जलसा कयो,
सियासी जलसा कयो, मोबिलाइज़ेशन कयो, माण्हुनि में तहरुक पैदा कयो, माण्हुनि जा सना सुकाता कमकार कयो, छाकाणि त माण्हुनि जा मुआशी मुफ़ाद इहो तय कंदा त हू कंहिंसां गॾु बीहंदा। ऐं अॼु माण्हू मजबूर थी करे पीपुल्स पार्टी सां बीठा आहिनि, न चाहींदे बि। जेके सिंध जा सरदार आहिनि या ॿिया आहिनि, उहे आसिफ़ ज़रदारी ॾाढो ई कुकुर थिया वेठा आहिनि, इन करे जो आसिफ़ ज़रदारी ॼाणे थो त इन्हनि माण्हुनि खे हैंडल कीअं कजे, इन्हनि खे डील कीअं कजे। सो पीर साहब पघारो अहिड़ो को अलायंस ठीकु आहे, उन शिकिल में त आहे, पर उन मां को नतीजो न आहे वठी सघियो। बाक़ी इन जीटीए जे अलायंस मां उनखे को वॾो फ़ाइदो कोन्हे थियो, पर नुक़सानु ज़रूरु थियो आहे। पर मुस्तक़बिल में हुन चयो त असां पंहिंजे दोस्तनि खे न छॾींदासीं ऐं अलायंस खे कंटिन्यू कंदासीं, त हू कहिड़े हवाले सां कंटिन्यू कंदो उहो हालतुनि ते पाण छॾींदा। मुंहिंजो फाइनल नोट इहा आहे त जीडीए जो रोशन मुस्तक़बिल आहे, छाकाणि त सिंध जो जेको नौजवान आहे, जेके बि चंद रखंदड़, जेके बि चंद जेको सिंध जो नौजवान आहे, उहो जेको एंटी पीपल्स पार्टी आहे, उनजो पूरो सिस्टम आहे, करप्ट सिस्टम आहे, उन मां मायूस थियल आहे, उहो उनजो हिसो बणिजंदो वोट जे थ्रू, ख़ामोश वोट जे थ्रू। ही जेके बि अदीब आहिनि, जेके बि फेसबुक की दानिश्वर आहिनि, जेके बि मास्तर आहिनि, जेके हिननि भर्ती कया आहिनि, पेरोल ते भर्ती कया आहिनि सिंध गवर्नमेंट जे ते, या सो कॉल्ड लेक्चरार आहिनि, ठीकु आहे, ऐं पोइ नाला खणंदा था वञूं, राइटर आहिनि, मीडिया जा विकाऊ माण्हू आहिनि, कुझु बि ॻाल्हियूं कनि, बट द ट्रुथ इज़ सिस्टम जेको आहे न, उहो माण्हुनि खे इंतिहाई घणो जेको आहे मायूस करे चुको आहे। ऐं उहो माण्हू नेठि हिकिड़ो न हिकिड़ो ॾींहुं उन सिस्टम जे ख़िलाफ़ वोट ॾींदा, ऐं उहो सिस्टम जे ख़िलाफ़ जेको वोट वेंदो उहो जीडीए खे वेंदो। दैट इज़ अ फ्यूचर, आई थिंक सो। सो उन्हनि खे पंहिंजा स्ट्रेटेजिस्ट मज़बूत करणु घुरिजनि, प्लानिंग, लॉन्ग टर्म प्लानिंग करणु घुरिजे। जीअं इमरान खान चवंदो त मुंहिंजी 26 सालनि जी प्लानिंग हुई, हा, या जेकॾहिं का पार्टी, या जेकॾहिं तव्हां बंगाल जो मिसाल खणो त बंगाल जी तहरीक जेका आहे उहा 71 में त कामयाबी माणे थी, पर हुननि जी प्लानिंग जेका आहे उन खे तव्हांखे 25 साल लॻंदा, यानी जॾहिं पाकिस्तान ठहियो उन ॾींहुं उन्हनि जा इख़्तिलाफ़ थियण शुरू थिया। सो देर पार नतीजा ज़रूर मिलंदा। उम्मीद कयूं था त इहे जेके बि लीडर आहिनि उहे मज़बूती सां पंहिंजे हिसे जो कमु कंदा रहनि। असांजो वक़्तु तमामु घणो आहे, माना 43-44 मिंटनि जो सेशन थी चुको आहे। जी मंसूर, मां इहा हिकु नंढी ॻाल्हि कंदुमि त असांजा दोस्त सिंध जे अंदरि मिसाल को बि अहिड़ो मौक़ुफ़ रखे थो एंटी पीपी, त हू हुनखे मज़ाक में हलाए छॾनि था। सो असांजा जेके संजीदा दोस्त आहिनि, या त कुझु दोस्त अहिड़ा आहिनि जेके हुनखे इनकलाब में खणी वञनि था, या वरी हुनखे मश्करी ठाहे छॾनि था। सो इन क़िस्म जूं ॻाल्हियूं न करणु घुरिजनि। कोशिशि कजे त उन्हनि समूरनि मामलनि खे सम्झे। जेकॾहिं को एंटी पीपल्स पार्टी ते महाज़ जुड़े पियो, पोइ वक़्ती तौर ई सही, वक़्ती तौर ई एस्टेब्लिशमेंट जो मुखालिफ़ हुजे, पर माण्हू उन मां लाज़मी तौर ते माण्हू ओॾा माइल थियनि पिया ऐं सिंध जो माण्हू इहो सम्झे पियो त हक़ीक़ी तौर ते वोट खारण वारा, इलेक्शनूं ख़राबु करण वारा ऐं असांजो इस्तेसाल करण वारा केरु आहिनि, उहे क़ुवतूं वाज़े थियनि पियूं। इन करे जेकॾहिं पीपुल्स पार्टी जे अगेंस्ट को महाज़ जुड़े पियो, त भले असां पार्लियामानी सियासत खे सपोर्ट न करियूं, पर उहे जेके तरक़ी पसंद माण्हू आहिनि, कुझु न कुझु जेके पीपी जा मुखालिफ़ आहिनि, असां उनखे एॾो मजबूर न कयूं जो हू बि पीपुल्स पार्टी में ज़म थी ऐं उन फुरलुट ऐं इस्तेसाल जो शिकार थियनि। महिरबानी। ठीकु आहे मंसूर, फाइनल नोट, तव्हां तरक़ी पसंद चयो त सिंध जा सो कॉल्ड जेके माण्हू आहिनि, लाशऊर माण्हू जेके फेसबुक ते तोखे मेजॉरिटी में मिलंदा, उहे चवंदा पीर साहब पघारे खे तव्हां तरक़ी पसंद नथा चई सघो, छाकाणि त जेके जस्टिफाई कंदा त बाबा जीडी खे वोट न ॾियो, महमूद सुमरे खे वोट बि न ॾियो, फलाणे खे वोट न ॾियो, मिर्ज़ा खे वोट न ॾियो, वोट सिर्फ़ु तीर खे ॾियो। पेरोल आहे न साईं, पेरोल खे बचाइणो आहे। सो आई थिंक थोरो हार्ड क़िस्म जो थी वियो, बट सचाई इहा आहे। तो एग्री कंदे, बाक़ी दोस्त ॿुधंदा, जेके एग्री कनि उहे भले कमेंट सेक्शन खुलियो पियो आहे, इंडस डायलॉग खे सपोर्ट करियो, ॿियनि दोस्तनि ताईं पहुचायो जेके अहिड़ी सोच रखंदा आहिनि, खणे मुखालफ़त कंदड़ हुजनि था उन्हनि ताईं पहुचायो। थैंक यू सो मच एवरीवन, थैंक यू सो मच मंसूर, इंशाल्लाह वरी गॾिजंदासीं।